अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोला में छा छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल तां मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बेल नस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों रिथ शाहनवाज़ रैदन खे घुराईंदो, रैदन खे चवंदो त तो मुराद खे मारण जी छो कोशिश कई। रैदन चवंदो त जंहिं ॾींहुं मुराद जे मथां हमलो थियो उन ॾींहुं सोडल वारा मुंहिंजे भाउ जे पोयां हुया, यानी मुंहिंजो भाउ भॼी वञी मंसूर वटि पनाह वरितो ऐं हुन पंहिंजी जान बचाइण लाइ मंसूर वटि पनाह वरितईं। ऐं जॾहिं वरी मां मंसूर खान वटि पहुचुसि त मंसूर मुंहिंजे भाउ खे हिकिड़ी शर्त ते आज़ादु कयईं त जॾहिं बि मुंहिंजे भाउ खे उनखे ज़रूरत पवंदी त मुंहिंजे भाउ खे ज़रूरु घुराईंदो ऐं मां मुंहिंजे भाउ खे उन जे अॻियां ज़रूरु पेश कंदुसि। ऐं ॿिए पासे सोडल जी माउ सोडल खे चवंदो त तव्हां रैदन जा 2 माण्हू मरिया आहिनि, छा हू सुख सां वेहंदा। ऐं सोडल जो पीउ चवंदो त तुंहिंजी छा मर्ज़ी आहे त असां ठाह कयूं, असां न अॼु ठाह कंदासीं न ई वरी सुभाणे ठाह कंदासीं। ऐं सोडल चवंदो त न सोट मुराद फ़ैसिलो कराईंदो न ई रैदन फ़ैसिलो कराईंदो, छो जो इन्हनि जे विच में झगड़ो वधी चुको आहे। सोडल चवंदो त असां हाणे ठाह खां तमामु परे पहुची चुका आहियूं। ऐं ॿिए पासे रेस मंसूर पुलिस खे चवंदो त मां हाणे पंहिंजो हमराह जो हथ तव्हांखे कोर्ट में वठंदुसि, तव्हां खां मां हिते न वठंदुसि। ऐं रेस मंसूर पुलिस खे हिकु फाइल ॾींदो। पुलिस चवंदो त ही फाइल छा जो आहे। ऐं ॿिए पासे मुराद पंहिंजी घरवारी खे चवंदो त मुंहिंजे भेरनि बारूद में हथियार भरे छॾियो आहे, पर कंहिं मज़बूत ताक़त मुंहिंजे हथनि खे रोके छॾियो आहे। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं न ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।